नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। मां राणीपुर का खबर ॾींदा आहियूं त रोड़ी कैनाल में गैरकानूनी तौर ते मिट्टी खणाई पई वञे, जंहिं सबबि रोड़ी कैनाल जा कपर कमज़ोर थी रहिया आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नदीम शेख। जी नदीम शेख, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां राणीपुर रोड़ी किनाल ते। हिते जेकी पाणी जी सालियानी वाराबंदी कई वई आहे, उन सालियानी वाराबंदी थींदे ई हितां जेके ठेकेदार आहिनि ऐं जेको हितां जा मुक़ामी माण्हू आहिनि उहे हितां मिटी खणाए रहिया आहिनि, गैरकानूनी मिटी खणाए, लेकिन हितां जेकी इंतिज़ामिया आहे मुकमल गाइबु आहे ऐं इरीगेशन जेके अमलदार आहिनि, DC खेरपुर आहे, उहे बि गाइबु आहिनि। हितां जेकी रोड़ी किनाल खां मिटी खई पई वञे कपरनि को, जंहिं करे कपर कमज़ोर थी रहिया ऐं करोड़ रुपए लागत सां जेकी पिचिंग कई वई आहे उहा बि जेका कमज़ोर थी रही आहे, पर इंतिज़ामिया गाइबु आहे, जंहिंजे करे शहरनि खे ख़दशो आहे त जीअं ई पाणी ईंदो त हिते जेको घारो पवंदो ऐं करोड़ लखनि तादाद जेकी राणीपुर जी आबादी आहे उहा ॿुॾण जो ख़दशो आहे। हितां जे शहरनि DC खेरपुर ऐं कमिश्नर सखर खां मुतालबो कयो आहे त हीअ जेकी गैरकानूनी त मिटी खई पई इहा बंदि कराई वञे, त जीअं जेको आहे हितां शहर ॿुॾण जो ख़दशो जेको आहे न थी सघे, कंहिं वक़्तु को नुक़सानु न थी सघे। जी वॾी महिरबानी नदीम शेख तफ़सीलात कवर करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।